अस्सलामुअलैकुम। मैं आगा महबूब ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मुंहिंजो सुवाल। दोस्तों, अॼु जो जेको विलाग आहे कुझु तंज़ुमज़ा सां गॾोगॾु हक़ीक़तनि ते बि मुबनी आहे। लेकिन विलाग ॾांहुं हलण खां अॻु में मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त महिरबानी करे सब्सक्राइब करियो, लाइक करियो ऐं दोस्तनि में शेयर करियो। सिंधी चैनल हिक ॿिए जी हौसला अफ़ज़ाई कंदासीं त उर्दू चैनल ऐं ॿियनि ज़बान जा काफ़ी चैनल आहिनि। सिंधी चैनलनि में अगरि तव्हां थोरो हिमत वठराईंदव, हौसला अफ़ज़ाई कंदव त सिंधी जी बि ख़िदमत आहे, सिंधी ज़बान ऐं सिंधी दोस्तनि जी मदद थींदी। त हाणे हलूं था विलाग तां। दोस्तो, जॾहिं शादियुनि जा रिश्ता थींदा आहिनि अॻे ज़माने में, हाणे त ख़बर न आहे त मैरिज ब्यूरो ठही विया आहिनि ऐं 10 तरीक़ा ॿिया थिया आहिनि, लव मैरिज जा थिया आहिनि। अॻे छोकिरो छोकिरी जे घर छोकिरे वारा जेके छोकिरीअ जे घर वेंदा हुआ, ॾिसंदा हुआ, पाड़े मां पुछंदा हुआ कैरेक्टर कीअं आहे, जहिड़ा आहिनि, शरीफ़ माण्हू आहिनि, छा आहे। अहिड़े नमूने सां छोकिरी वारा बि ईंदा हुआ छोकिरे वारनि खे ॾिसणु करणु। सो उन खां पोइ रिश्तो तइ थींदो हुओ। ऐं असां में जेके शादियूं कयूं थियूं वञनि उन में कूड़ जी बुनियाद ते न कयूं वञनि। कूड़ जी बुनियाद ते जेके शादियूं थियनि थियूं उहे कामयाबु नथियूं थियनि ऐं उन नतीजो तलाक ते वञी पहुचे थो। मिसाली तौर ते हिकिड़ी छोकिरी वारा हिकिड़े घर में विया, पुछूं, छोकिरे खे ॾिठूं, छोकिरो सही हो, शक्ल में पसंदि आहिनि सभु कुझु। चयो भाई छोकिरो भला कमु छा थो करे, कहिड़ो कारोबार थो करे। चयो भाई शहर में, बिल्कुलु विचो विच शहर में कपिड़े जो कमु कंदो आहे, कपिड़े जो कारोबार अथसि पंहिंजो ऐं कपिड़ो सेल कंदो आहे। माइट सभु ख़ुशि थी विया भई पैसे वारो छोकिरो आहे शायदि, ऐं कपिड़े जो दुकानु आहे, माना छोकिरी बुख कोन भरंदी ऐं कंहिं सही जॻह ते पिया ॾियूं। शादी थियण खां पोइ ख़बर पई त छोकिरो जेको आहे ट्रैफिक सिग्नलनि ते कपिड़ा गाॾियुनि खे जेके विकिणंदा आहिनि उहो कमु पियो करे। ऐं माइटनि चयो भाई छोकिरो घर जो छोकिरी जो पूरो ई नथो करे त चई तव्हांखे ॿुधायो कोन्होसीं त कपिड़ो विकिणंदो आहे, त हीउ कपिड़ो त विकिणे पियो, ॿियो असां कूड़ कहिड़ो ॻाल्हायो। सो अहिड़े तरीक़े सां ॿिए हिकिड़े खे चयूं त ॿियो रिश्ते जो छोकिरी वारा विया हिकिड़े हंधि, ॿिए घराणे जी ॻाल्हि थो ॿुधायां। बाबा ॾिठो छोकिरो, घर ॿियो माशाला, घर बाबा पंहिंजो आहे, घर पंहिंजो आहे, छोकिरो मच्छी मानी वारो आहे, इहो छा कंदो आहे। ॻाल्हि ई न पुछो न, सॼो ॾींहुं पैसे ई पैसा विरिहाईंदो आहे। मां जेके माण्हू अचनि उन्हनि खे पैसा ॾे, पैसे ई पैसा विरिहाईंदो आहे। शादी थी वई, ख़बर पई शादी थी, शादी खां पोइ जॾहिं 2-3 ॾींहंनि खां पोइ ख़बर पई त छोकिरो जेको आहे बैंक में कैशियर आहे, उहो उते माण्हुनि खे पैसा विरिहाए थो, कैश करे थो। हिननि अहिड़े नमूने हुनखे पेश कयो जो तमामु याने माण्हुनि सम्झो अमीर आहे। ऐं ईअं टियों माण्हू चयूं रिश्तो वियो, छोकिरी जो छोकिरी वारनि जो छोकिरो ॾेखारियो, बाबा छा कमु कंदो हुअईं। चई हिन जे अॻियां पोयां गाॾियूं हलंदियूं आहिनि, तव्हां पुछो ई न कमु कहिड़ो। हिन जे अॻियां पोयां गाॾियूं हलंदियूं आहिनि, गाॾियूं अथसि पोयां, अॻियां पोयां। शादी थी वई, अॻिते हलियो मामिलो, मालूम थियो त छोकिरो ट्रैफिक ते गाॾियुनि खे इशारा पियो ॾिए, अॻियां गाॾी पोयां गाॾी, ट्रैफिक जो कांस्टेबल आहे। माण्हू मथे ते हथु रखी वेही रहिया त असां कहिड़ी ॻाल्हि ते यकीन कयोसीं की छा कयोसीं। सो ॿिए सभु खां ज़ुल्म हिकिड़ो इहो हिकिड़ो सिंधी ख़ानदान हिकिड़े छोकिरो ॾिसणु विया, छोकिरो माशाला जीन जी पैंट पई हुजे ऐं तमामु ई मुछूं आहिनि। चयो छा कंदो आहे छोकिरो। चई हिन सां गॾु प्रोटोकॉल पे अॻियां हूंदो आहे, पोयां पुलिस जूं मोबाइलूं ऐं तमामु याने छोकिरी वारनि सम्झो प्रोटोकॉल ते को
MP आहे, को MNA आहे, को पैसे वारो आहे, प्रोटोकॉल ते चयो पोयां पोयां पुलिस थी हले ऐं छोकिरे जे ॾाढो ख़ुशि थिया त रिश्तो सुठो थियो आहे। अॻिते हली ख़बर पई त छोकिरो जेको हुयो मुलज़िम हुयो, मुजरिम हो, मोबाइल छीनंदो हुयो, पैसा फुरींदो हुयो, पोयां पोयां मोबाइलूं हुनखे ॻोल्हींदियूं अचंदियूं हुयूं, पोयां मोबाइलूं हूंदियूं पकड़ण लाइ ई मोटरसाइकिल ते भॼी वेंदो हुयो। सो चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं बि रिश्ता करियो त ॻाल्हियुनि ते एतबार न करियो, छोकिरियुनि खे पंहिंजनि खे बाहि में न आयो छोड़िणो। इन ॻाल्हियुनि ते वेसा करे त बाबा छोकिरो हीअं अमीर खपे, हीअ खपे, इन चकरनि खे छॾे ॾिजे। असां पंहिंजूं नियाणियूं अहिड़नि माण्हुनि खे ॾियूं जेके गैरतमंद हुजनि, गैरत खाइनि ऐं पंहिंजे वसार छोकिरी खे सुठे नमूने सां रखी सघनि। ज़रूरी न आहे त हुनखे कार हुजे, ज़रूरी न आहे त सिर्फ़ु ख़ुशी जेका आहे ज़हनी ख़ुशी, अंडरस्टैंडिंग हुजे ॿिन्हिनि में, छोकिरी ऐं छोकिरी में, ऐं इज़त वारी ज़िंदगी हुजे, माण्हू ॿिन्हिनि खे इज़त जी निगाह सां ॾिसनि। सो रिश्ते जे लाइ इहो ॾिसणो हूंदो आहे। इहो बि कई रिश्ता वरी थींदा आहिनि, आवाज़ छोकिरी केतिरी पढ़िया, बाबा छोकिरी पढ़ियल हुजे न हुजे, हुनखे आख़िर घर में ईंदी, घर जो कमकार संभालींदी। अगरि तव्हांखे नौकिरी वारी छोकिरी खपे वधि में तव्हांखे मास्तराणी मिलंदी या नर्स मिलंदी। ॿियो छोकिरियुनि खे नौकिरियूं आहिनि कोन सिंध में, असांजी हुकूमत वटि छोकिरनि खे नौकिरियूं कोन्हे, छोकिरियूं वीचारियूं नौकिरियूं किथां कंदियूं। सो इहे अंगल जेके असां कंदा आहियूं त छोकिरे लाइ रिश्तो ई हुजे या अहिड़ो हुजे जो अमीराणो ख़्यालु हूंदो आहे त छोकिरी तमामु वञी बादशाहत करे। ॿियो टियों बाबा छोकिरी न्याणी जो जेको नसीबु हूंदो, अगरि इज़त वारी छोकिरी हूंदी त दाल रोटी में बि ख़ुशि हूंदी, पंहिंजे मुड़ुस सां, मुड़ुस बि इज़त वारो हूंदो, मार कुट न कंदो, प्रेम सां, मोहबत सां, इज़त सां छोकिरी जो ख़्यालु रखंदो त उहो बहितरु आहे। इन बनिस्बत जेके कंहिं अहिड़े करे सां माण्हू पाणाए छॾे त थोरो सिंधी भाइरो शादियुनि करण खां अॻु में परखियो ऐं पंहिंजी नियाणियुनि जो सोचियो त नियाणियूं ख़ुशि कंहिं में थींदियूं। अॼु जो सभ खां वॾो अहम सुवाल इहो आहे त छोकिरियुनि खे शादी कराइण खां अॻु में छोकिरियुनि जो रायो ज़रूरु वठो। छो मोबाइल जो ज़मानो आहे की अगरि किथे इश्क आहे, कंहिं सां दिलि लॻी वई आहे त बुरी ॻाल्हि कोन्हे, घर खां ॿाहिरि न निकिरे, मोबाइल ते आहे, अंडरस्टैंडिंग आहे, ऐं छोकिरी अगरि चए थी बाबा तव्हांजो इहो रिश्तो मूंखे क़बूलु न आहे ऐं मूंखे ही पसंदि आहे, त उनखे तव्हां रद्द न करियो। रद्द करण जे नतीजे में छोकिरी जेको आहे ॿिए ॾींहुं कोर्ट ते जॾहिं बीठी हूंदी, लव मैरिज जो स्टाम्प पेपर, त मूंखे हिन सां इश्क थी वियो, हिन सां प्यारु थियो, घर वारा ॿिए हंधि ते करायूं। सो इन ॻाल्हियुनि में थोरो एहतियात करियो। सिंधी क़ौम इज़त वारी, गैरत वारी ऐं जेके पंहिंजे नंग जो ख़्यालु रखण वारी। सो इन करे पंहिंजी इज़त खे बचाइणो आहे त छोकिरियुनि जूं शादियूं जल्द खां जल्द करायो। कंहिं ख़्याल में या कंहिं बादशाही छोकिरो या अमीर छोकिरे जी तलाश जे बजाए जेको मुनासिबु लॻे, जेको टे वक़्तु मानी पूरी करे सघे, उन सां ख़ुशि लिबास, पंहिंजो पिनण वारो न हुजे, ओड़े सां शादी करायो। तो अॼु जो मुख़्तसर विलाग हो सिर्फ़ु इहो ॿुधाइण लाइ त माण्हू जेके दौलत जे नशे में या दौलत में अंधा थी वेंदा आहिनि, त असांजी छोकिरी जे लाइ अहिड़ो माण्हू हुजे जंहिं वटि गाॾी बि हुजे, 2D हुजे या मर्सिडीज़ हुजे। सो अहिड़ा ख़्याल छॾे ॾियो। छोकिरियुनि खे जल्द खां जल्द मुनासिबु रिश्तनि सां, इज़त वारनि सां, इज़त वारो माण्हू चाहींदो त इज़त वारो छोकिरो मिले, इज़त वारो छोकिरो बि इहो चाहींदो त छोकिरी इज़त वारी मिले। सो अहिड़े हिसाब सां तव्हां छोकिरियुनि जा रिश्ता करियो ऐं कंहिं ॻाल्हियुनि ते एतबार न करियो। केरु अगरि चए थो मुंहिंजो कारखानो पियो हले, छा कंदो हिन जो
बर्फ़ जो कारखानो वञो ॾिसो त गोला कंदा वेठो करे। सो अहिड़नि माण्हुनि जे चकरनि में न करियो, पंहिंजो ॾिसी वाइसी परखे ऐं प्रैक्टिकली ॾिसो जेको चए थो कूड़ ऐं सच में केतिरो फ़र्क़ु आहे, उन खां पोइ पंहिंजे नियाणियुनि खे उथारियो। उन में तव्हांजो बि भलो आहे, नियाणियुनि जो बि भलो आहे ऐं बहितर इहो थींदो त हिन ॻाल्हि ते थोरो तवजो ॾिजो। इजाज़त वठण खां अॻु में वरी हिकु दफ़ा वरी ॿीहर तव्हांखे रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां हीउ मुख़्तसिर चैनल ॾिठो, हिन जी वॾी महिरबानी। लेकिन हाणे हिनखे सब्सक्राइब बि करियो ऐं हेठि बेल आइकन जेको नज़र अचे पियो उनखे पुश करियो, जीअं हर ईंदड़ वारी वीडियो तव्हांखे मिली सघे। इजाज़त ॾियो। जिए सिंध, जिए अवाम, जिए पाकिस्तान।